गौर आहीं तो तू असांजो पंहिंजो, पर आहीं पंहिंजनि जो ही दुश्मन। पर असां तोखे माफ़ था कयूं। असां जेकॾहिं चाहियूं न त तोखे उफट मारे सघूं था, पर पोइ बि असां तोखे जेतान ॾिनो आहे, छाजे करे जो तूं असांजो रतु आहीं। तुंहिंजी शिकस्त ही तुंहिंजो मौत आहे। वॾो मुड़ुसु माण्हू थी तूं हाशिम खान जे मथां हमलो करण वहीं न। भला ॾे हवाल, तो मारियो हाशिम खान खे? मां ॼाणा त मुंहिंजी भेण ॼाणे, तूं केरु थींदो आहीं टंग हणाइण वारो? ख़बरदार, जेकॾहिं आहीं त कॾहिं बि सदोरी ॾांहुं मेरी अख करे ॾिठो थिए, दुधड़ में लेटाए सॼो धूड़ करे छॾींदो साईं। ॻाल्हि त ॿुधो, घणो कोन ॻाल्हाए विया आहियो। एतिरी त मां पंहिंजे पीउ जी बि बर्दाश्त कोन कंदो आहियां। तव्हांजी पहिरीं ग़लती इहा आहे जो तव्हां मूंसां दुश्मनी कई। ऐं तव्हांजी ॿी ग़लती आहे जो तव्हां मूंखे ज़िंदा छॾियो था। हाणे त तव्हांजो मौत मुक़दर बणिजी चुको आहे। तव्हांजी उबती गणप शुरू घटि कोन थींदी तव्हां सां। हा हा, ख़बर आहे असांखे त तूं केतिरो मुड़ुसु माण्हू आहीं। हैरान अखियुनि अॻियां विझूं ई न धूड़ मथे में। बरू बुलांद पुराणा कोन्हनि थींदा। तव्हां छा था सम्झो मां तव्हांखे माफ़ करे छॾींदुसि? न को कॾहिं कोन कंदोसांव माफ़। सही आहे, सही आहे। जेको तोखे धणो खाइणो आहे न, अची काए वञजाए। हल हाणे तां इहो ई मुंहिंजो फ़ैसिलो आहे। तोखे हर सूरत में गौर सां शादी करणी पवंदी। बंद कर पंहिंजी बकवास, बदतमीज़। पंहिंजी वॾी भेण सां ये बाज़ारी लफ़्ज़ ॻाल्हाईंदे तोखे शर्म नथो अचे? कुछ भी थे, मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। तोखे गौर सां ई शादी करणी पवंदी। हिक नौकर सां मुंहिंजो संग ॻंढींदे तोखे शर्म बि नथो अचे? जंहिंजी हैसियत मुंहिंजी जुती ख़रीद करण जेतिरी बि न आहे, उन किरियल इंसान सां तूं मुंहिंजो संग थो ॻंढणु चाहीं? छो न कंदीअ गौर सां शादी? ग़रीब आहे त छा थी पियो, मिट त आहे न, अज़ीज़ आहे। न लोफर सुल्टो खां बि वियो, टके टके जे माण्हुनि सां वते थी मिलंदी। मूंखे ख़बर न आहे। ही कहिड़ी ज़बरदस्ती आहे सालार? तूं मूंसां का बि ज़िद नथो करे सघीं। मां तुंहिंजी वॾी भेण आहियां, हिन घर जी का नौकरियाणी न आहियां। मेरू संभाले ॻाल्हाए। मूंखे ज़िद में न आण त मां ज़बरदस्ती तुंहिंजो निकाह गौर सां कराईंदुसि। मां जाहिल गवार न आहियां। मां हिकु लिखियल पढ़ियल क्वालिफाइड आहियां। केरु मूंखे हथ त लाहे, रब जो कसम टीप न ॾियारियांसि त मां पंहिंजे पीउ जी धीअ न आहियां। ऐं ॿुधी छॾ, जंहिं मिल्कियत जे करे मुंहिंजी ज़िंदगी अज़ाब कई अथई न, उहा मिल्कियत मां ग़रीबनि में विराए छॾींदसि। इहो तोसां हिकु सिंधियाणी जो वचन आहे। चंग ॾिसां थो त तुंहिंजे में केतिरो दम आहे। हाणे मां देरि न कंदुसि। हिन महीने में तुंहिंजो गौर सां निकाह कराईंदुसि। मूं में दम आहे, दम निकिरंदो तव्हांजो। अॼु मूंखे ख़बर पई त तूं हिकु भाउ न, सौदागर आहीं, भेण जो। ज़बान बंदि रख पहिरूं। तो मुंहिंजो बुल्ट फ्री वञे ऐं मां इहो विसारे वेही रहा त तूं मुंहिंजी वॾी भेण आहे। सालार, तूं पंहिंजी हैसियत खां वधीक ॻाल्हाए वियो आहीं ऐं इन जी इजाज़त तोखे न आहे। मेरू तूं पेट्रोल ते चिणग उछलाई आहे। आई से गेट आउट। मां चवां थी निकिरी वञ हितां, डर मुंहिंजी नज़रनि खां। अब मानी तो ठप करे खाधई न? हाँ मां जेतिरी बुख हुई ओतिरी खाधमि। बाने तो केला का अमा खाऊं था केला भी हाली त बि। तू तगियो अदा? ओ चाचा तगिया मां
हा मुंहिंजो बशीर ख़ान मथे ते वे, मथे ते वे, थियो दादा थियो किरी थो अदी मां भला अंधो थी वियो आहियां छा? अलाह वॾो आहे त अलाह कंदई अञा त कोन थियो वञी अदी टोकूं छो थी पई करी? मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त अॼु तुंहिंजे अंगण ते चोॾीअ जो चंडु फिरी पियो आहे। अदा ही अलाह जा वॾा करम आहिनि, वॾा करम थिया आहिनि मूं ते तारा फिरी विया अथई न। अदी मूंखे त यकीन ई नथो अचे त बशू मूंखे माण्हूअ जो बचड़ो लॻंदो। भला ॿुध, किथां तावीज़ कराई, कुंडा खाईअ मां कराई, कसम खाईअ मां कराई, या घोड़े शरीफ़ मूं कराई? हा चाचा त गया मुंदूं मटिजी वयूं, माण्हू मटिजी विया, तूं साॻो जो साॻो। चाचा जॾहिं ख़ुदा जी ज़ात राज़ी थींदी आहे न इंसान ते, त पोइ भटकियल माण्हू बि पंहिंजी राह ते अची वेंदो आहे। इहो मालिक जो वॾो कुर्ब आहे। यार मां त हैरान आ, परेशान आ, मुंहिंजो त दिमाग़ ई कमु कोन थो करे। हिन माझांदड़ीअ खे मां बेद मुश्क पियो थो सम्झां, हिन केलनि खे मां खट जा पावा पियो थो सम्झां, हिन गाह खे कड़ब पियो थो सम्झां। यार माजरा छा आहे? मूंखे त अॼु बशू सफ़ा माण पे में पियो थो लॻे। अदा त गया सॼी ज़िंदगी मूं ते टोकूं कंदा रहिया आहियो त तुंहिंजो बशू अहिड़ो अहिड़ो अहिड़ो, पर ॾिस अॼु रब साईं रंग लातो न, अॼु साॻियो मुंहिंजो बशू वेठो आहे। दादा अॼु तूं मूंसां शहर गॾिजी हल, थलियूं पिड़ीअ ते खपाए अचां, मन 30-40 रुपया करे चांहि जो कटु निकिरी पए। यार मूंखे त ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त फ़हीम शार्ट पहुतो, अलाए रियाज़ शार्ट पहुतो, त रंगो आख़िर तव्हांखे लॻो किथो को मां पंहिंजो को बिलो कयां? बसि अदा इहो अलाह जो करम आहे जो मुंहिंजो विछड़ियल पुटु पंहिंजे माॻनि ते मोटी आयो आहे ऐं नशे जी लानत खां हमेशह हमेशह लाइ जान छॾाए छॾी अथसि। चाचा त गया जंहिंखे रब रखे हुनखे केरु रखे। अञा त काथे ॻाल्हि आहे, लाहूत करणो आहे, ज़वारी करणी आहे, ऐं मदनी सरकार जी चौथी चुमणी आहे। चाचा जो त दिमाग़ ई कमु कोन थो करे, मुंझी पियो आहे ॾाढो। अदा त गया तुंहिंजो दिमाग़ त मूं बि कमु कोन कंदो आहे। अॼु मुंहिंजी सलाह वठि, नास जी चिपटी नक में ॾेई छॾ, ॿ टे निछो ईंदई न दिमाग़ खुली वेंदई। तॾहिं त चवंदा आहिनि त कंहिंखे बि घटि न सम्झो। हाणे ॾिस अमा चाचे तगे खे ॻाल्हि सम्झ में अचे थी? ॿुधाए थी ख़ुदा जे वास्ते मूंखे ॿुधाए त माजरा छा आहे? मां तो ॿुधायां चाचा, इहो सॼो रब जे आज़ान जो करशमो थी। दुत नशे में हुअमि चाचा, का ख़बर न हुई, अलाए केतिरनि ॾींहंनि खां घर न आयोसि। ईअं मस्जिद वटां गुज़र थियो, मालिक जे आज़ान जो आवाज़ मुंहिंजे कननि ते पातो, उतां कहाणी फिरी वई। मालिक राज़ी थियो, वञी गिड़गिड़ायो, वञी सजदो कयोमांसि, मालिक रहम कर, हिन लानत मां मुंहिंजी जान छॾाए। चाचा त गया अलाह राज़ी थियो, ॼण मां कॾहिं पीतो ई न हो नशो, ज़िंदगीअ लाइ तौबा कयमि। इहा मालिक जी भलाई आहे चाचा। ब्रादे वॾी वॾी मुबारको हुजनि, पुट सुधरी। ख़ैर मुबारक अदा, ख़ैर मुबारक। अदी कॾहिं कॾहिं ॿाकरे खीर जी चांहि प्यारी थी, अॼु त सलाह ई कोन थी अड़ी। भला ये जेके केला पिया ॾे त भला वाट सां खाईंदो वञा। आहिनि त पक न आहिनि केला, पाल वञी विझे न पाल। सुल्तान पुट असां सां न सालार ख़ान वारनि जो रवैयो सही आहे ऐं लहे वरी गौर खान। चाचा जेकॾहिं हू असांखे नथा भाइनि, असां वरी कहिड़ो उन्हनि खे अखियुनि ते रखी वेठा आहियूं। पुट हिन भेरे मूंसां वॾेरो तगियो ऐं गौर बि विढ़ियो आहे। मां हॾनि जी मुठि केतिरो विढ़ंदुसि हिन सां। चाचा अॼु खां पोइ जेकॾहिं तुंहिंजो को बि नालो खणंदो न, मां हुनजो जीअण जंजाल कंदुसि। जेको थियो सो थियो, हाणे कंहिंसां बि घटि कोन थींदी।
घर में घिरी हुनजो मथो फाड़ींदासीं। न पुट न, ईअं न कजां। असां ग़रीब आहियूं ऐं ॿियो त वरी उन्हनि जे ॻोठ में वेठा आहियूं। चाचा तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी छो नथो? हीउ ॻोठ साइण मेरो जो आहे, हिन सालार खान हिन नादर खान जो नाहे। पर उहा बि त उन्हनि जी भेण आहे न, रत जांगे ते बि वरी पवंदो आहे। भले हुजे, पर हाणे घटि कोन कंदासीं। न पुट ॾिस, जहिड़नि जूं ॻाल्हियूं न कर। असां ग़रीब आहियूं, असां वटि सैप न आहे। असां वटि एतिरी बि सैप न आहे जो मानी भोर खाई सघूं ऐं वरी जहिड़नि सां मोड़ियूं। चाचा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, असां ग़रीब त ग़रीब ई सही, पर जॾहिं न मूं पंहिंजो पटको लाहे हथ में रखियो त इहो पूरो ॻोठ तोखे मां पले ॾेखारींदुसि। केर बि असां खां वधीक मोतबर न आहे। जेको बि हथु खणंदो न हुनजो पटको लथल हूंदो। सुल्तान पुट ॾिस, ईअं न कर। पाण खे वरी बि हिते ई रहणो आहे। ॾुख सुख में, ग़मी पेशी में गॾु गुज़ारणो आहे। बसि बाबा, बुढ़ा चवंदा आहिनि न त तिर जी गुथी 100 चोटूं खाए। असां खां ग़लती थी वई। असां सोचियो ई कोन्हासीं त हाशिम वारा असांखे पोयां अची हमिलो कंदा। तव्हां त हरू भरू खणी मामड़ो मचायो। सदोरीअ खे 3 माण्हू आराम सां खणी अचनि हा। बसि अदा, ग़लती थी वई, हाणे हथ मलण मां कहिड़ो फ़ाइदो? जेकॾहिं ग़लती थी वई त छा सदोरीअ खे छॾे ॾींदो? बाबा ॿियो छा कयूं? हाशिम जा 5 माण्हू ऐं असां सां खोड़ सारा माण्हू, उहो बि मुक़ाबिलो न करे सघियासीं। बाबा गोहर, पाण खे ताक़त नाहे आज़माइणी। दुश्मन जे चंबे मां पंहिंजे नंग खे आज़ाद कराइणो आहे। अदा त क्या सदोरी वञी धूड़ पाए। सदोरीअ जो पीउ राज़ी, भाउ राज़ी, असां छो पिया त पाण में विढ़ूं? अच्छा छो था पिया पाण में विढ़ूं? अरे सदोरी असांजो नंग आहे, असांजे ॻोठ जी इज़त आहे। हाशिम ख़ान सुठो नथो पियो करे। नची फट ॾिनीमांसि, चिकट कढी छॾींदोसांसि। चिकट ची ची कंदो तंदो, ची ची। पर हाणे थींदो छा? असां भला छा कयूं, ॿुधाए त सही न। सिर्फ़ 3 चालाक माण्हू सदोरीअ खे आराम सां खणी अची सघनि था। गोहर पुट, जेकॾहिं तूं सदोरीअ खे उतां वापसि आणे वे न त तूं ॻोठ जे साम्हूं हीरो सॾिबे, हीरो। पोइ ख़बर अथई छा थींदो? इहो सालार ख़ान तोखे मेरूअ जो संग आसानीअ सां ॾेई छॾींदो। सम्झी वे न? बाबा, असां खां वॾी ग़लती थी वई। बाबा, परेशान थियण जी तव्हांखे का बि ज़रूरत कान्हे। 3 माण्हू सदोरीअ खे आराम सां खणी अची सघनि था। पोइ भला सलाह ॾे त इहे 3 माण्हू सदोरीअ खे कीअं खणी ईंदा? इहा तरकीब मां सालार ख़ान जे साम्हूं रखंदुसि त हू छा थो चए। जेकॾहिं हुकुम कई त ॾियो बंभोर खे बाहियूं, त पोइ सम्झ त ॾींदासीं हुननि खे चीभट। निकिरंदा चीकट, ची ची जा आवाज़ ॿुधंदे, ची ची। अमा साइण, तोखे लखी न पर किरोड़े मुबारकूं हुजनि। ख़बर पई आहे गोहर सां तुंहिंजो निकाह थो थिए? मासी, उमिरि में मूंखां वॾी थी पई आहे, न त अहिड़ो जवाबु ॾेई हा जो सॼी ज़िंदगी यादि रखी आहे। अम्मा मां कावड़ न कर, इंसान ख़ता जो घर आहे। उहे बि निकाह पवणु सुन्नत आहे, सुठो अमल आहे। ओ साइण सिंधी में न चवंदा आहिनि त मरणो नाहे मेहणो, परणो नाहे गार। मासी, जेकॾहिं इहा ॻाल्हि वरजाई अथई न त शायदि मां विसारे वेहां त तूं उमिरि रसीदा आहीं। अम्मा, इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? मूं त जेका ॻाल्हि ॿुधी उहा बि तोखे ॿुधायां। किथे ॿुधी अथई इहा ॻाल्हि? कंहिं कई आहे? केरु थो चवे त मुंहिंजो गौर सां निकाह आहे? सॼे ॻोठ में इहा ॻाल्हि हुली वई आहे ऐं तॻे त मिठाई बि विरहाई आहे। मूंखे हाणे बानो ॿुधायो। अहिड़ो कुझु बि न आहे।
ये खाली अफ़वाहूं आहिनि। मुंहिंजो निकाह मुंहिंजी मर्ज़ीअ खां सवाइ कीअं थो थी सघे? ऐं मुंहिंजी चरी साइण, तोखे ख़बर ई कान पवंदी छोकिरियुनि खां केरु पुछंदो आहे। ॾिस जाए वेठी, तोखे ख़बर ई कान पवंदी त इहो दौलनि सां दर ते अची पहुचंदो। ईअं कॾहिं बि कोन थींदो मासी। जेकॾहिं सालार ज़िद कई न त मां बि अहिड़ी ज़िद कंदसि जो हुनजो अखियूं ई खुली वेंदियूं। राजी साइण खे कावड़ आहे, कावड़ बचाई अथसि। सॼे ॻोठ में ॻाल्हि हुली वई आहे त शादी थी थिए, निकाह थो पवे, पर ही छो थी इनकार करे? ॾिस वण केरु थो सचो थिए। हाणे जल्दी माई कुंवार थींदी। अदा शुक्र आहे जो बाबा घर में हुयो, न त मुंहिंजो चाहते आ। तॻिए खे इहा ग़लती मां कॾहिं बि माफ़ न कंदुसि। तॻिया, तोखे ऐं वरियाम खे इहा सज़ा ज़रूर मिलंदी, पर हू चई छॾियो, सम्झ लो ते लीक अची वई। धारिया मर्द वठी ज़ोरीअ घर में गिरी आयो। उन्हनि मर्दनि बाबा खे धिका ॾिना, मूंखे बि धिका ॾिनो। एतिरे ताईं जो मुंहिंजे मथे सां पोते बि लही वई। क्षमा भेण, तूं न रो। ज़ालिम पंहिंजे अंजाम ते पहुचण वारा आहिनि। असां त उन्हनि जो घणो ई ख्याल कयो, पर हू न मुड़िया। हाणे परूअ जो इंतकाम इन तॻिए जो जीअण हराम करे छॾींदो। अदा तूं जहिड़ो न कजाए, वञी धूड़ पाए इहो तॻियो। अदा तूं हिकिड़ो ई त मुंहिंजो सहारो आहीं। जे तोखे कुझु थी पियो त असांजी सार केरु लहंदो? जंहिंजो केर बि न हूंदो आहे न भेण, हुनजो रब हूंदो आहे। जेकॾहिं मूं तॻिए खे हाणे न रोकियो न त हू घणनि जा घर बर्बाद कंदो। पर अदा तूं मुंहिंजो अकेलो भाउ आहीं। तुंहिंजी हिफ़ाज़त कंदे जेकॾहिं सिर वियो त तो भेण था घुरियुसि, पर इन वरियाम में तॻिए खे तगड़ कोन ॾिठुसि। हाणे उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त परू कहिड़ी पला जो नालो आहे। परू चई छॾियो, सम्झ लोह ते लीक अची वई। अब छा आहे पी? कहिड़े सोचनि में घुमनि? छा पियो सोची? अमा काफ़ी ॾींहं थी विया आहिनि त प्रिया खे न आहे ॾिठो। अरे अब्बा, अॼु प्रिया यादि आई अथई। हाय हो त वञी पीउ जे घर वेठी आहे। अथसि का गणती घर जी? कीअं न वञी वेंदी अमा? असां कहिड़ो प्रिया सां सुठा हलिया आहियूं अमा। सच इहो आहे त मां प्रिया खां माफ़ी वठण थो चाहियां। वो मुंहिंजो नंग आहे, प्रिया मासूम आहे अमा। हे अब्बा, काॾे वेंदी प्रिया? आउं वञी वठी ईंदीसांसि। मूंखे लॻे थो इन घर में कान रहंदी। अमा जेकॾहिं सुठो वर्ताव हुन सां हुजे हा न त उहो पंहिंजे पीउ जे घर में न वेहे आहे एतिरा ॾींहं। सच त इहो आहे अमा त मां हुनखे ॾंभ ॾिना आहिनि, तकलीफ़ ॾिनियूं आहिनि। पोइ वञ अब्बा, तूं वञी वठी अचीसि, परे त न आहे। कहिड़े मुंहं सां वञा अमा? मुंहिंजे त अखियुनि मां शर्म जो पाणी बि खुटी वियो आहे। ईंदी अब्बा, ईंदी, ज़रूर ईंदी। वो तोखे हिन हाल में ॾिसंदी न त ख़ुशि थींदी, तोसां जक त बची वेंदी। पोइ बि इहो हुनजो घर आहे। हा मां ईअं त आहे, पर हिकिड़ो शर्त आहे अमा, उहो इहो त तूं कॾहिं बि हुनखे तानो न ॾींदी, छिड़ब न ॾींदी। न अब्बा, कुझु बि कोन चवंदीसांसि, कसम सां कुझु कोन चवंदीसांसि। एतबार नथो अचे न की मुंहिंजी सीन था। तूं वञी वठी अचीसि। मां पाण वञी वठी ईंदोमांसि अमा। या अल्लाह मैं तुझे गुनाहगार बानो है। मुझे अल्लाह मुझे गुनाहनि खे न ॾिस, मुंहिंजे ऐबनि खे न ॾिस। मुंहिंजा मालिक मुंहिंजे गुनाह जी सज़ा मुंहिंजे बचड़नि खे न ॾे। ए अल्लाह मुंहिंजी सदोरी मूंसां मिलाए रब साईं।
अलाए कहिड़े हाल में आहे मुंहिंजी बचड़ी। रब साईं जिते बि आहे उनखे पंहिंजी पनाह में रखिजा मुंहिंजा अल्लाह। ओ मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजा मालिक मूंखे पंहिंजी सदोरी सां मिलाए। मुंहिंजा अल्लाह मूंखे सदोरी सां मिलाए। मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे गुनाहनि खे न ॾिस, मूंखे माफ़ कर। मुंहिंजी बचड़ी मूंसां मिलाए। आऊं वरी वरंदसि यार जा न्यापा खणी, पंहिंजी क़िस्मत जो लिखियल पिरीअ जो सिटूं खणी। नादर, मां पाणीअ में वहंदड़ कंहिं पखीअ जो पर न आहियां जेको लहरनि में लुढ़ंदो वञे। मां त तुंहिंजे वजूद जो हिकु हिसो आहियां। तोसां त मुंहिंजे रूहनि जा रिश्ता आहिनि। छो मूंखे काक ते छॾे वई? तूं त मुंहिंजी प्रीत जो रंग हुएं। अॼु बि उन गुलाबी रंग जा छंडा मुंहिंजी चुनरीअ ते चिटियल आहिनि। केरा 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 छा थियो नादिर बा, छा थियो? अधी केरा बार केर आहे जेको मुंहिंजी रूह खे दुहड़ जे कननि सां पियो रेड़े? नादिर भा कॾहिं कॾहिं पंहिंजा पाछुला बि ॻाल्हाईंदा आहिनि, अणॼाण गुमनाम पाछुला। त मूंखे ॿुधायो अदी, कंहिं मूंखे यादि कयो आहे? छो मुंहिंजे रूह खे तकलीफ़ आहे? भा कॾहिं कॾहिं इंसान खे सावणियूं बि ईंदियूं आहिनि, ज़िंदगी जो हिस्सो हूंदियूं आहिनि। छा हुयो? ईअं पियो लॻे ॼण केरु मुंहिंजे दिलि मां निकिरी मूंसां ॻाल्हाए रहियो आहे। सच ॿुधा थी, केरु हुयो? जेको हुयो भा सच हुयो, निसोरो सच। तव्हां ॿुधायो, छा मुंहिंजे माज़ी जो साज़ हुयो जेको मूं छेड़ियो हुयो? हा, तो कॾहिं चंग चोरियो हुयो, जंहिंजी तार टुटी पई ऐं सुर हवाउनि में विखरी विया। एॾी गहरी नींद में हलियो वियसि। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।